मेहर में वाबरा हाइड्रो इलेक्ट्रिक यूनियन पारां जबरी बदलियुनि मोकलियूं बहाल करण ऐं फिक्स पे ते भर्तियूं करण ख़िलाफ़ डिवीज़नल चेयरमैन हसनैन जतोई, सईद कलोड़ो, ज़ाहिद भुट्टो, नूर अहमद, रफ़ीक जतोई, मुमताज़ अली, अमीन महेसर ऐं ॿियनि जी अॻवाणी में सेप्को ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। हुन मौक़े ते अॻवाणनि जो चवणु हुयो त सेप्को में जबरी बदिलियुनि जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। आयल समत मुलाज़िमनि खे सर्कल में बदिलियूं कयूं वयूं हुयूं वञनि। असांजी छंछर ऐं आचर वारी मोकल ख़तमु कई वई आहे, जेका बहाल न पई कई वञे ऐं मुलाज़िमनि जी भर्तियूं फिक्स पे ते कयूं पई वञनि। हुननि घुर कई आहे त वापदा मुलाज़िमनि जूं जबरी सर्कल वाइज़ बदिलियूं रोके ख़तमु कयल मोकलूं बहाल करे भर्तियुनि वारे अमल खे बहितर कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची